कंदकोट भरत तंगवानी ऐं कंदकोट इंडसहाय वटि तेज़ रफ़्तार ट्रक जो साम्हूं ईंदड़ रक्षा चुमची खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिं जे नतीजे में रक्षा में चुमची में सवार मुस्मा दयाणी ख़ातून समरीन ऐं मासूम निगर वकार बालकन ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे छॾियो, वधीक जांच शुरू करे छॾी। कंदकोट जे मिर्ज़ापुर जो रवासी हरीचंद मारवाड़ी व्याज जा पैसा भरे भरे तंग अची घोंसपुर लॾे वियो, जॾहिं त उते बि व्याजनि पप्पन मल गुंडा बदमाश वठी धमकियूं ॾींदो रहे थो। जंहिं अमल ख़िलाफ़ मुतासिर थियल हरीचंद मारवाड़ी पंहिंजा मासूम ॿारड़ा शेवा मारवाड़ी, सुरेश पिञल ऐं खटू मारवाड़ी खे साण करे घोंसपुर जे बस अॾे वटि ॿार विकिरो करण जा होका ॾींदो रहियो, जॾहिं त मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त बख्शापुर जे सेठ पप्पू मल खां 2 लख रुपया व्याज ते वरिता हुआ, जंहिं बाद मां 3 लख रुपया भरे चुको आहियां ऐं व्याज वारो अञा बि चए पियो त 2 लख रुपया ॿिया ॾे, न त कंदकोट मिर्ज़ापुर वारी जॻह ख़ाली करे मूंखे ॾे ऐं पंगवार बिरादरी जा माण्हू मोकिले धमकियूं चवाए मोकिले थो, जंहिं करे अॼु होका ॾेई ॿार खपायां थो। सेठ जो कर्ज़ पूरो करिणो आहे, जॾहिं त सियासी समाजी ऐं मज़हबी धुरियुनि सिंध हुकूमत IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी समेत वस वारनि खे अपील कई आहे त मूं सां इंसाफ़ करे सेठ पप्पन मल ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजे व्याज खां जान छॾाई वञे। नज़ीर मेराणी, सोच TV, कंदकोट।